मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 16 जुलाई ते मुलतवी करे छॾी आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस तरफ़ां जमा करायल चालान ते फ़ैसिलो ॿीहर मुलतवी करे छॾियो आहे। अदालत चयो त पुलिस चालान मंज़ूर करण या न करण बाबति फ़ैसिलो 16 जुलाई ते थींदो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 16 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पारां पुलिस तरफ़ां जमा करायल चालान ते फ़ैसिलो ॿीहर मुलतवी कयो वियो आहे। अदालत चयो त पुलिस चालान मंज़ूर करण या न करण बाबति फ़ैसिलो 16 जुलाई ते थींदो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 16 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस तरफ़ां जमा करायल चालान ते फ़ैसिलो ॿीहर मुलतवी करे छॾियो आहे। अदालत चयो त पुलिस चालान मंज़ूर करण या न करण बाबति फ़ैसिलो 16 जुलाई ते थींदो।